कॾहिं कॾहिं माण्हू हिन दुनिया में न पर पंहिंजे नंढपण जी यादगिरियुनि में घुमणु निकिरंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं इंसानु वक़्त जी कंधीअ ते बीही माज़ीअ जी मौज में पाण विञाए वेहंदो आहे। अॼु मां पंहिंजे ई क़दमनि जा निशान ॻोल्हणु निकितो हुयुसि, उन्हनि रस्तनि ते जिते मूं नंढपण में खिल खिल में दुनिया विसारे छॾी हुई। केतिरनि ई महीननि खां पोइ मां वापसि पंहिंजे ई शहर लाड़काणे घुमणु आयो हुयुसि। मुंहिंजे शहर लाड़काणे में ॼण त अॼु बि वक़्तु मूंखे बीठल लॻो, साॻी वाट, साॻी हवाउनि जी ख़ुशबू। ही नज़ारा मां वठी रहियुमि त दिलि ओचितो चयो त हली हलूं उन हंध ते जिथे नंढपण में छोला चाट खाईंदा हुआसीं। दिलि जो चवणु वठी करे मां सिधो आयुमि लाहौरी महला जे टावर वटि ऐं साइड में बीठल हिन चणे चाट वारे वटि, जेको काफ़ी सालनि खां वेठो हिते चणा चाट हलाए रहियो आहे। कुझु हंध रुॻो हंध न आहिनि हूंदा, उहे वक़्त जा दरवाज़ा हूंदा आहिनि जितां असीं घणे अरसे खां पोइ बि वापसि मोटी सघूं था, बिना कंहिं वीज़ा या बिना कंहिं पासपोर्ट जे। रुॻो दिलि जी हिकु तड़प ऐं हिकु ख़्याल जी पैरवी काफ़ी हूंदी आहे। रहमतपुर खां लाड़काणे पायलट स्कूल में जॾहिं मां पढ़णु ईंदुसि ऐं पोइ जॾहिं पढ़ी करे मोकल थींदी त हिन जे वाल साहब खां मां हीअ ई चणा चाट खाईंदुमि। अॼु हुन जो वालिद साहब हिन दुनिया में नाहे रहियो, पर हुननि जा छोकिरा अॼु बि ही कारोबार संभाली वेठा आहिनि ऐं संदसि जे हथ में उहा ई टेस्ट, उहो ई ज़ाइक़ो आहे। मुंहिंजो नालो नज़ीर अहमद आहे, मां पाण मेमण आहियां, लाहौरी महला में घुरां। मुंहिंजो असांजो वाल साहब खपाईंदो छोला ऐं तक़रीबन 50 साल खां थी विया आहिनि। उहो गुज़ारियो, हुन खां पोइ मां संभालियो आहे। इंशाल्लाह ताईं शिकायत न थींदी कंहिं बि ताईं। टाइम टेबल छा आहे साईं? सुबुह जो 10 बजे ईंदो आहियां, 2:30 बजे ताईं ईंदो आहियां। 2:30 बजे शाम जो वरी आहे? शाम जो न हूंदो। बसि 2:30 चाहींदा आहिनि चाट जे बारे में। माशाल्लाह हे ॾाढो पुराणो आहे ऐं हिन जी ॾाढी सेल बि भली आहे ऐं टेस्टी अथसि सॼो महलो माशाल्लाह। हे असां नंढा आहियूं त हिन वाल साहब पायलट स्कूल में छोला खपाईंदो, उन खां पोइ जेको आहे वरी हिते शाम जो कढंदो आहे। माशाल्लाह वॾा टेस्टी अथसि। अॼु बि लाड़काणे जा तमामु घणा माण्हू हिन खां चाट खाइण ईंदा आहिनि ऐं पार्सल बि कराए वेंदा आहिनि। लाड़काणे जा माण्हू हिन चाट वारे खां बख़ूबी वाक़ुफ़ु हूंदा। हिन जी 40 सालनि जो धंधो अञा ताईं हले थो पए।